ॿिए पासे खे अहम ख़बर ॾियूं पिया। सुप्रीम कोर्ट में आइन जे आर्टिकल 63A जी तशरीह लाइ सदारती रेफरेंस ते ॿुधणी थी आहे। चीफ जस्टिस उमरता बंदियाल रिमार्क्स न आहिनि त 10 खां 15,000 माण्हू गॾु करे अदालती फ़ैसिलनि ते तनक़ीद कई वञे त पोइ असां फ़ैसिला छो ॾियूं। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त अदालत पंहिंजो आइनी कमु सर अंजाम ॾींदी आहे। क़ौमी लीडरनि खे अदालती फ़ैसिलनि जो दिफ़ा करणु घुरिजे। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त आइनी तहफ़ुज़ ते गारियूं ॾिनी वेंदियूं आहिनि पर पंहिंजो कमु कंदा रहंदासीं। अदालत छो सियासी मामलनि में पवे। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त सियासी जमायतुनि खे चइनी सूरतुनि में आर्टिकल 63A में तहफ़ुज़ ॾिनो वियो आहे। तव्हांखे अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। सुप्रीम कोर्ट में आइन जे आर्टिकल 63A जी तशरीह लाइ सदारती रेफरेंस ते ॿुधणी थी। चीफ जस्टिस उमरता बंदियाल रिमार्क्स ॾिना त 10 खां 15,000 माण्हू गॾु करे अदालती फ़ैसिलनि ते तनक़ीद कई वञे त पोइ असां छो फ़ैसिला ॾियूं। अहिड़नि फ़ैसिलनि जो एहतराम करणु घुरिजे। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त अदालत पंहिंजो आइनी कमु सर अंजाम ॾींदी आहे। क़ौमी लीडरनि खे अदालती फ़ैसिलनि जो दिफ़ा करणु घुरिजे। तफ़सील मालूम कंदासीं इस्लामाबाद मां आवाज़ विझे रिपोर्टर सुभान खोसो खां। सुभान, कहिड़ा तफ़सील आहिनि ॿुधणी जा? हाँ जी, बिल्कुल ये अहम केस है जो आर्टिकल 63A ऐं जेको आहे सदारती जेको ऑर्डिनेंस आहे उनजी जेको आहे हुकूमत पारां जेको सुप्रीम कोर्ट में रुजू कयो वियो। उन अहम केस जी अॼु ॿुधणी जारी आहे। उन ॿुधणी जी शुरू थी आहे त चीफ जस्टिस पारां इहो चयो आहे त असां जेको आइन जा पासदार आहियूं ऐं आइन जा ज़ामिन आहियूं। उन इहो बि चयो, कावड़ जो इज़हार कयो त जेके सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिलनि ते जेको आहे जिते 10-15,000 माण्हू गॾिजनि था त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिलनि ते तनक़ीद कई वञे थी ऐं अगरि जॾहिं असांजे फ़ैसिलनि ते तनक़ीद थिए थी त पोइ असां फ़ैसिला छो कयूं। उन सां गॾोगॾु जेको आहे एडवोकेट जनरल आहे उन बि पंहिंजा बयान ॾिना। उन इहो ॿुधायो त वोट जेको आहे त पार्टी पॉलिसी आहे, पार्टी जी अमानत आहे ऐं कोई बि माण्हू जेको आहे मेंबर आहे उहो जेको आहे कंहिं बि सूरत में पंहिंजो वोट विकिरो नथो करे सघे। उन दौरान जेको बाबर अवान आहे उन पारां जेको आहे त दलाल ॾियण जी कोशिशि कई वई। उन डाटा चीफ जस्टिस पारां उन खां इहो पुछियो वियो त छा जेको आहे जेको एडवोकेट जनरल हो तव्हां उन जे बयान खे जारी रखंदो, त उन चयो त न, उन पहिरियां उहो फिरणो गिरणो हो ऐं हुन जेके बयान ॾिना उहे बहितर न हुया। तंहिंजे करे मूंखे मोहलत ॾिनी वेंदी जेको आहे मां सुभाणे जेके पंहिंजा दलाल उहे पेश कंदुसि। ठीकु आहे सुभाणे, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।